फौजियां सूमरो। साइण फौजियां सूमरो 1969 में नंगर पार करे वेझो वीरावा लग ॻोठ खारसर में नाथे खान सूमरे जे घर में जनम वरितो। फौजियां सूमरे जो असुल नालो हकीमा हो। संदसि वालिद ॾुकार जी सूरत हाल दौरान टंडो महमद खान में लॾे आयो, जिते साइण फौजियां सूमरे जे वालिद पंहिंजी रिहाइश इख्तियार करे फौजी शुगर मिल में मुलाज़मत वरिती। फौजियां सूमरो मैट्रिक पास कई ऐं 17 साल जी वरहें जी ॼमार में ॻाइणु शुरू कयाई। 1987 धारे रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते नामोर ब्रॉडकास्टर नसीर मिर्ज़ा खेसि मुतारफ़ करायो। फौजियां सूमरो राग जी बाक़ाइदा सिखिया उस्ताद मजीद खान ऐं ग़ुलाम सिंह कलेरीअ खां वरिती। संदसि कलामनि सिंध जे झर झंगनि में वॾी मक़बूलियत माणी। फौजियां सूमरे जो 110 कैसेटूं मार्केट में आयूं। फौजियां सूमरो मुल्क खां ॿाहिरि सऊदी अरब, भारत, दुबई, शारजा, कतर समेत केतिरनि ई मुल्कनि में पंहिंजे फन जा जौहर ॾेखारिया। कॾहिं सुख न सुनंदे मुंहिंजी दिल खे तोड़ी, कॾहिं सुख न सुनंदे हथ जी रुआरियो हीअं तूं बि रोवंदे, हथ जी रुआरियो हीअं तूं बि रोवंदे, मुंहिंजी दिल खे तोड़ी कॾहिं सुख न सुनंदे, मुंहिंजी दिल खे तोड़ी कॾहिं सुख न सुनंदे, हथ जी रुआरियो हीअं तूं बि रोवंदे, हथ जी रुआरियो हीअं तूं बि रोवंदे। हिन सिंधी, सिराइकी, उर्दू, बलोची, मारवाड़ी ऐं ॿियनि ॿोलियुनि में ॻायो। हिन शाह लतीफ़ सचल, सरमस्त, शेख अयाज़, बिलावल ओठो, अली महमद उडेराई, साईं दाद सांद ऐं ॿियनि शाइरनि जा कलाम ॻाए जो ख़ूब दाद हासिल कयो। फौजियां सूमरे जी शादी 1993 धारे बुरड़ी शाह करीम जे ज़मींदार हाजी मिसरी सठियो सां थी, जंहिंमां खेसि हिकु धीअ जो औलाद थियो। खेसि शाह लतीफ़ एवार्ड समेत लातादा एवार्ड मिलिया। संदसि मञता जो सिज कॾहिं बि लहिणो न आहे। अॼु बि सिंध जे वाण ऐं वस्तियुनि में फौजियां सूमरो जे गीतनि जी गूंज ॿुधण में अचे थी। फौजियां सूमरो ज़िंदगीअ में 2-3 भेरा बीमारियुनि जी सख़्त पीड़ानि मां गुज़री ऐं आख़िरकार 4 सेप्टेम्बर 2002 ते हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वई। खेसि टंडो महमद खान जे मशहूरु ओलिया बुरहान शाह क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो।